हिन वक़्तु तव्हां एहतिजाज नथा कयो? मां सम्झां थो त तव्हांजो हाज़मो थोरो कमज़ोर आहे या हाफ़िज़ो थोरो कमज़ोर आहे। ऐं भली ॻाल्हि आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी जंहिं महिल सिंध जा माण्हू मूंखे यादि कनि था। मूंखे ख़ुशी थिए थी, मुंहिंजे लाइ इहा ख़ुशीअ जो मक़ामु आहे त घोटकीअ खां कश्मीर खां कराचीअ ताईं जॾहिं बि सिंध जे मथां का मुश्किल वक़्तु आहे त उन्हनि खे जयूआ यादि अचे थी, उन्हनि खे जमियत उलमा इस्लाम जो राशिद महमूद सुमरो यादि अचे थो। इहा मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध जो अवाम उमेद मां सम्झे थो। प्रिया कुमारी जे हवाले सां मुंहिंजी जमात भरपूर आवाज़ उथारियो आहे, हिकु हिकु तालिक़े में वञी करे धरणा ऐं मुज़ाहिरा आहिनि ऐं भरपूर जेको आहे एहतिजाज कयो आहे। ऐं मां चयो हो कल्ह बि ऐं अॼु मां पंहिंजी स्टेटमेंट ते क़ाइमु आहियां त प्रिया कुमारीअ जा पेरा खणंदव त तव्हांखे हुकुमरान धुर जे घरनि में मिलंदा, हेॾे होॾे वाझाइण जी ज़रूरत न आहे। हुकूमत संजीदगीअ सां सखर जे आस पास पंहिंजनि पीपल्स पार्टीअ जे माण्हुनि जे घरनि जो जाइज़ो वठे, प्रिया कुमारी तव्हांखे उतां ई मिलंदी। मां कल्ह इहा गुफ़्तगू कई, अॼु बि मां साॻी स्टेटमेंट ते क़ाइमु आहियां। जॾहिं ॾोहारियुनि सां सिंध हुकूमत डील कंदी, हथियार पैसनि ते ख़रीद कंदी, ॾोहारियुनि जे लाइ रेड कारपेट विछाईंदी, ॾोहारियुनि जे लाइ वलीमा वांगुरु जेको आहे उहो मेन्यू ठाहे करे ऐं उन्हनि खे बूफे ते सरेंडर कराईंदी, त पोइ अंजाम इहो ई थींदो। पोइ ॾोहारी मज़बूत थींदो, हुकूमत कमज़ोर थींदी। ॾोहारी हुकूमत जे रिट जे साम्हूं पोइ जेको आहे उहे बेबस न हूंदा, ताक़तवर हूंदा। ऐं इहे ई रड़ियूं मां पहिरें ॾींहं खां कयां पियो। मुंहिंजे सिंध अमन मार्च जे नतीजे में, मुंहिंजे सिंध अमन जरगन जे नतीजे में सिंध हुकूमत प्रेशर में ज़रूरु आई। सिंध हुकूमत ज़रूरु जेको आहे उहो धाड़ेलनि खां सरेंडर करायो। मां धाड़ेलनि जे सरेंडर करण ते ख़ुशि आमदेद चयो, तरीक़ेकार सां इख़्तिलाफ़ कयो। हाणे बि तरीक़ेकार सां इख़्तिलाफ़ कयो थो। जेकॾहिं स्टेट हथियार ख़रीद कंदी, स्टेट डायलॉग कंदी, स्टेट SHOs जा बेडरूम खोले करे धाड़ेलनि खे उते बेडनि ते विहारींदी ऐं रेड कारपेटनि ते धाड़ेलनि जा इस्तक़बाल कंदी, त पोइ अमन अमान जी सूरत हाल जो नतीजो इहो ई निकिरंदो त दावाऊं हूंदियूं ऐं ग्राउंड ते जेको आहे उहो रिज़ल्ट 0 बटा 0 हूंदो।